तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार वारो। अॼु असां क्लास 2 जो सबक़ एकी हूं पढ़ंदासूं किंज ॾंड जो सैर। असांजे स्कूल जे ॿारनि खे हर साल कंहिं मशहूरु हंध जो सैर करायो वेंदो आहे। हिन दफ़े असां गॾिजी किंज ॾंड घुमण जो प्रोग्राम ठाहियो। आचर जे ॾींहुं सभई शागिर्द स्कूल में सवेर पहुची विया। बस आई त उस्ताद शागिर्दनि खे हिदायत कई त सभु शागिर्द कतार ठाहे बस में चढ़ो। जॾहिं शागिर्द ऐं उस्ताद बस में वेठा त बस किंजर तरफ़ रवानी थी। शहज़ाद साईं किंज ॾंड ते इहो नालो कीअं पियो? उस्ताद चवनि था त किंजर नाले हिकु महाणो हो जेको उते रहंदो हो। संदसि नाले जे पुठियां हिन ॾंड ते इहो नालो पइजी वियो। इहा ॾंड ठठे ज़िले में आहे। नईम साईं ही नंढियुनि टुकड़ियुनि जे विच में कहिड़ो शहरु आहे? उस्ताद ॿारो इहो सिंध जो हिकु तारीख़ी शहरु जिरक आहे। बस अॻिते हली त हिकु वॾो क़ब्रस्तान ॾिसण में आयो। उस्ताद ॿुधायो त ही सोंडा जो क़ब्रस्तान आहे। सूरठ साईं उहे वण कहिड़े शहर जा पिया ॾिसजनि? उस्ताद इहे वण किंज ॾंड जा आहिनि। मोमल हिते त रुगो पाणी ई पाणी आहे। उस्ताद हा इहा ॾंड सिंध जे मिठे पाणी जी ॿियो नंबर वॾी ॾंड आहे। किंजर ते पहुची उस्ताद असां सभिनी लाइ टिकट वरिती ऐं असां किंज ॾंड जे बंद ते अची पहुतासीं। असलम साईं पाणी अंदरि ही कहिड़ियूं गाॾियूं पियूं हलनि? उस्ताद ही गाॾियूं न पर ॿेड़ियूं ऐं लांचूं आहिनि जेके पाणी ते तरनि थियूं। हाणे अचो त ॿेड़ी ते चढ़े किंज ॾंड जो सैर करियूं। उस्ताद ॿुधायो त इहा ॾंड 6 किलोमीटर वेकिरी ऐं 24 किलोमीटर डिघी आहे। कराची शहर खे पीअण जो पाणी बि हिन ॾंड मां मिले थो। किंज ॾंड जे विच में साम्हूं हिकु क़बर आहे। इहा चवनि था त सिंध जी नूरी नमाणी जी क़बर आहे। मोमल साईं नूरी केरु हुई? उस्ताद नूरी हिकु मोहाणी हुई। उन जो संग जामतमाची बादशाह महाणनि खां वरितो ऐं नूरी सां शादी कयई। शाह अब्दुल लतीफ़ भटाई बि नूरी जामतमाची जो दास्तान ॻायो आहे। असलम साईं इहा साम्हूं कहिड़ी इमारत नज़र पई अचे? उस्ताद इहा मशहूरु होटल नूरी रेस्टोरेंट आहे। हलो त उते हली कुझु खाऊं पीऊं। शहज़ाद साईं ही जायूं कंहिं जे लाइ ठाहियूं वियूं आहिनि? उस्ताद उहे जायूं सरकार सियाहनि जी रहाइश लाइ ठाहियूं आहिनि। ॿारो हाणे शाम थी चुकी आहे। बस में वेहो त पंहिंजे शहर ॾांहुं हलूं। ॿारो अॼु जो असांजो सबक़ पूरो थियो। चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। ॿिए वीडियो सां गॾु वरी हाज़िर थींदासूं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।